अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे सिकू खे मारे पंहिंजो आसानी करे छॾींदो। छा चाकर खान हाणे जाबिर खान खे भी टांडा ॾेई छॾींदो। छा सिकू हाणे चाकर खान जे ॻाल्हियुनि मथां अची वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी संजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट उन कराए हलूं था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो हाणे पंहिंजे संगत खे चई छॾियो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे अगरि जेकॾहिं तव्हांजे अॻियां सिकू अची वञे त पोइ तव्हां उन खे भी घुमाए छॾिजो। अगरि जेकॾहिं असां सिकू घुमायो न त पोइ हू असांजे कंध में पइजी वेंदो ऐं वलूज जेको आहे सॼो खून असांजे मथां लॻाए छॾींदो। जे करे असां नथा चाहियूं त वलूज जो इल्ज़ाम जेको आहे असां मथां अचे ऐं असांजी बदनामी थिए ऐं सिकू जेको आहे असां खां पलंद वठी वञे। ईअं कॾहिं बि न थींदो। उन जे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन सिकू खे ईअं त घुमाए छॾियो जीअं जेको आहे वलू घुमाइजी वियो, कंहिंखे ख़बर ई न पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे उहो जाबिर खान खे धमकी ॾींदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे हाणे जेकॾहिं तो आईंदा कंहिं ग़रीब मथां ज़ुल्म करण जी कोशिश कई ऐं नाइंसाफ़ी करण जी कोशिश कई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। पोइ मां इहो विसारे वेही रहंदुसि त तूं बि मुंहिंजी ॻोठ जो आहीं, छो जो मूं काफ़ी तोखे खून बख़्श करे छॾिया ऐं तुंहिंजा सभु ग़लतियूं माफ़ करे छॾिया। बहरहाल हिन वारी ग़लती जेको आहे तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, तोखां पाव पलंदो सभु वठंदुसि। जाबिर खान चवंदो चाकर खान ला कंदो त अहिड़ी ॻाल्हि ई न थींदी जहिड़ी ॻाल्हि जे करे तव्हां नाराज़ थींदो असांखां। न ई असां जेको आहे तव्हांखे नाराज़ करण छॾींदासीं, न ई असां को अहिड़ी कमु कंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे सिकू खे अहिड़ी त टंडा ॾींदो, सिकू खे साफ़ साफ़ चई छॾींदो त असां हाणे तोखे मुंहिंजे ॻाल्हियुनि मथां भरोसो करणो पवंदो, छो जो मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, मूंखे मुंहिंजे फ़ैसिले ते अमल करणो पवंदो। असां हाणे जेको आहे तूं कासम खान खे माफ़ करे छॾ, छो जो हाणे सभु सबूत जेको आहे उन जे ख़िलाफ़ आहे। सिकू चवंदो त न चाकर खान मां उन खे कॾहिं बि माफ़ न कंदो, छो जो हू मुंहिंजे भाउ जो कातिल आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।